जी लखी गुलाम शाह पुलिस सब डिवीज़न जी आबाद मिलानी थाने जी हद ॻोठ बेबरक जतोईअ में जवाबदार मुड़ुस आऊ उर्फ़ हाकिम जतोई जेको आहे पंहिंजी घरवारी जेका आहे शहरीअ खे बिरादरीअ जे नौजवान मोहब कमालाणी जतोईअ सां कारहं इल्ज़ाम मढ़े करे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। इतला ते आबाद मिलानी थाणे जी पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वठी लखी गुलाम शाह अस्पताल मुंतकिल कियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वारस औरतुनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। होॾां SHO आबाद मेलाणीअ जो चवणु आहे त हीउ जेको आहे वाक़ियो कारहं तकरार न आहे, पर घणो अणबणत तां जेको आहे इहा औरत क़तल थी आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॻोठ ते पुलिस जी वॾी नफ़री मौजूदु आहे ऐं कार्रवाई हलंदड़ आहे। जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। जॾहिं त ज़रियनि मां मालूम थी रहियो आहे त औरत खे बिरादरीअ जे नौजवान सां कारहं इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे, जॾहिं त इहो पुलिस सां मिली भगत करे अहिड़ो घरू अणबणत जो जेको आहे वाक़ियो ॼाणायो पियो वञे। जी।